पढ़ो कुरान पाक तक आखिरत जी खबर दी पई ता असा कुरान ही न पढ़दासीं मता बिया कब्र जो भव वठी वञे हां पर दुनिया जी गालियूं कंदासीं जिंदगी गुज़री वई केतरा केतरा अछियूं ॾाढ़ियूं थी वयूं पर अल्लाह जो कुरान ॾिसी नादरा बि न पढ़िया दुख थींदो आहे पढ़दा कयो अल्लाह जो कुरान ऐं अची करे कुरान पाक जी गालियूं समझंदा कयो सब गालियूं लिखियूं पयूं फरमाई कुलू वतमतऊ खाओ पियो दुनिया जो नफ़ो वठो पर थोड़ो अथव पोइ मां मालिक तव्हांजो नालो रखां थो तइन्नकुम मुजरिमून तव्हां पहिरें नंबर जा मुजरिम ऐं गुनाहगार आहियो अल्लाह गुनाहगारी खां बचाए आमीन चओ अदा गुनाहगारी वारो लफ़्ज़ को भलो आहे छा मुजरिम का सुठी शइ आहे छा अल्लाह से मुजरिमियत खां बचाए अल्लाह सभी जी कब्र भली करे अदा मुजरिम कब्र में दुखियो थी मुझे सुने रबी करीम सच्चा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमाता गुनाहगार इंसान के कब्र में रखियो तो वनी मलाक अचनस्ता मलाक मुनकर नकीर तो अचे उतारे करे पुछाता कंदस मर रब्बुक तुझो रब केड़ा मन नबीयो का तुझो नबी केड़ो आ मा दीनो का तुझो दीन केड़ो आ हाणे मुजरिम इंसान जे जिंदगी खाण पीण मकसद समझो न अल्लाह जे नमाज दे आयो न अल्लाह जे कुरान दे आयो ये जिंदगी जानवर नांगी गुजारी पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जवाब में ये चवे तो हाय हाय लादरी माखे त खबर ही कोने का छो ते वास्तो ना है ना कुरान सा वास्तो हुजे अल्लाह जे नमाज सा वास्तो हुजे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी हुजे दीन इस्लाम सा वास्तो हुजे त अॻिते भी मेहनत थे ना हां ता असां हिते याद न कंदा सकते की भलाई थी अर्ज़ कयां टिनी सवालनि जे जवाब में लादरी चए तो माखे मालूम नहीं मलाकन के हुक्म थे तो मलाको इनी जी कब्र के तंग कयो मुझे सुन रबी करीम साईं फरमानता कब्र एडी तंग थी वने थी सजी पासीरी खबी जी जाते खबी सजी जी जाते अचे थी हुक्म थे तो मलाको नी जे मथा नंढड़े में नंढो विष्णु बशो पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वो नंढे में नंढो विष्णु न जे पैर ते वेही टंगणे तो यो इंसान ही वेड़ जी वने तो जे दुनिया जे अंदर कागज वेड़ जी वेंदो आ मुझे सुन रबी करीम साईं जन फरमायो आ वरी हुक्म थे तो नी जे मथा मलाको नाग के बसो एकड़ो नाग रही सीने ते डंगणे तो हेठ 70 गज हेठ जमीन सड़ी वने थी हेठ हलियो वने तो क़यामत जी मुसीबत में मुब्तला आहे अल्लाह बचाए अल्लाह बचाए ॾाढी ॾुखियूं शयूं तो ऐं मुझे सुने रबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको दुनिया जे अंदर पंहिंजे रब खे राज़ी थो करे अल्लाह सभी खां राज़ी थे आमीन चओ साईं फरमानता जेॾे उन खे कब्र में रखियो वञे तो मलाक उथां रस्ता उन जी सूरत ॾिसो मुझे सुने रबी करीम साईं फरमायो साईं फरमाता जॾहिं नेक इंसान खे कब्र में रखियो तो वञे मलाक उथां रस्ता ऐं हीअं जो नज़र करे तो त सिज लहण वारो आ मलाक पुछा कनिस्ता मर रब्बो का तुझो रब केड़ा मन नबियो का तुझो नबी केड़ो आ मा दीनो का तुझो इस्म दीन केड़ो आ जवाब में मुझे सुन रबी करीम साईं फरमायो जवाब मां के चवंदो आ त दऊनी उसलीम मलाको माता के सवालनि जा जवाब ॾींदो पियो आ पर थोड़ी देर मां के जॾहिं सिज लहण वारो आ मता मुंहिंजी निमाज़ थे पढ़ी जी कज़ा न थी वञे आहे न जंहिंजो निमाज़ सां वास्तो त ईअं थींदो आहे ऐं हिते मस्जिद केतिरी नंढड़ी आहे पर भर बि कोन हूंदी हा बेनिमाज़नि ॾे नज़र कर ईअं वलरनि जा वलर कतारनि जूं कतारां पई नज़र ईंदी जुमे जी निमाज़ थींदी ॿाहिरि ॾिसंदे बाज़ारनि में बि माण्हुनि में खोट न ईंदी ॾुख थींदो आहे रोअण ईंदो आहे ॿिए ॾींहुं निमाज़ी थियो बेनिमाज़ी न थियो पाक करीम साईं फरमायो जवाब चवे थो दऊनी उसली छॾियो त मां रब जी निमाज़ पढ़ां और जे जिंदगी निमाज़ न पढ़ी हेकड़ा वरी थी अठड़िया असां जो एकड़ो बोली साहब चयो तो हेकड़ा थी अठड़िया में अठे नी जुमे जी निमाज़ खां पोइ अॻ में सिफ़ में बीठा हूंदा वरी मस्जिद जे वेझो न हेकड़ा वरी थी 360 ईद जी निमाज़ ते हिन जी निमाज़ त पढ़ो ॾिस न असां जाफ़र गुलाम रसूल शहजाद कोडारो चवंदो आहे पोइ सही न जी ईद ॾिस हीअं जो पटके के बथो हणंदो त ईअं तुरो मथे हूंदुसि अॻी सिफ़ में वेठो हूंदो छल न मोली साहब झट देर करे कावड़ में जी मोला काॾे सिज चढ़ी वञा तुंहिंजो वाज़ नथो खुटे पढ़ ॿिया निमाज़ बीहणी नथो जेसि निमाज़ जे लाइ हिकिड़ा वरी ईद जी निमाज़ छड़ो पढ़ंदे अल्लाह सभिनी खे निमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ नसीब
पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान था मलाक चानस्ता निवाद दुनिया जे अंदर पणी अज कब्र में आयो आ जे कब्र में आयो आ त केड़ा सवाल कयो चनस्ता मर रब का तुझो रब केरा जवाब में चे तो रब अल्लाह मुझो तो रब हिकड़ो अल्लाह चो सभई चो अल्लाह हिकड़ो चो जोर सा चो अल्लाह हिक इए भी चो त अल्लाह ब न थी सकता हां चो वहदहु ला शरीक अकेलो बे नंबर पे पुछा कनस्ता मन नबी का तुझो नबी केरा जवाब में चे तो नबी मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजे कलमे सा मोहब्बत है पैगंबर साईं जी ताबेदारी हुजे तो ये गालियूं अचन हां हो केतरा ॾिठा से जिंदगी गुजरी वई पर कलमो भी पूरो नथो अचे हिकड़े को जेकड़े मौली साहब पुछो था कलमो तो बुधा चे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद पाक रसूलुल्लाह जाथों ईंदो पियो हर को पियो पंहिंजे लेखे पियो पढ़ंदो कलमो सही कयो तका कब्र में भलाई थिएव तौहीद जी ॻाल्हि खे सोचो पैगंबर साईं जी रिसालत खे सोचो 3 नंबर ते पुछा कनि था मा दीन का तुझो दीन कहिड़ो आहे जवाब में चे तो दीन अल इस्लाम मुझो दीन इस्लाम अल्लाह सभिनी के इस्लाम वारी दौलत नसीब करे जोर सा चो अल्लाह सही इस्लाम वारी दौलत नसीब करे मुजादा इस्लाम थी कलमो थी तो बेड़ो पार थी नथी इस्लाम खुदा जो कसम तो दुनिया में भी नुकसान वारो आ तो आखिरत में भी नुकसान वारो साईं जन फरमान था जड़ी ये जवाब दे तो अल्लाह जो मलाकन के हुक्म करे तो मलाकन जी कब्र के कुशादो कयो साईं जन फरमान था कब्र एडी कुशादी थी मदल बस साईं जन फरमान था कि ड्रेग जड़ी कब्र कुशादी थी वनेस्ती ऐ हुक्म थे तो अकेलो मता परेशान थे तंजे करे के चोनम कनऊ मदल रोस हाने एड़ी निंद्र कर जी पहली रात घोट क्वार गड़ी निंद्र करदा न क्या मतई एड़ी निंद्र में आराम में पयो हुंदो केड़ा कम कयो जो कब्र भी भली थी ऐ मुझे सुने रबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जड़ी कुरान वाले इंसान के कब्र में रखियो वेंदो पोन को पुछा कभी कब्र कुशादी थी वेंदस अर्ज कंदो मुझा अल्लाह कब्र भी कुशादी थी वई मालिक मां के मोकल वे त मां मोटी वना पांजन के दिल जा दई अचां ऐलान थींदो जेको आयो आ त मोटियो ई कोन्हे को आए दा को मोटियो मां तहां को तो पुछा के अमीर में को मोटियो गरीब में को मोटियो फकीरन में को मोटियो जेको वयो आ वरी मोटियो कोन्हे शोद मालिक साईं कुरान पाक में फैसलो करो कहते ये भी सद कंदे फरमाई ता कैफ तकफुरून बिल्लाहि व कुंतुम अमवातन फअहयाकुम सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम सुम्मा इलैहि तुरजाऊन कुरान जे तो कीदा पांजे मालिक सा ता इनकार करे ता त मौलन जे मिसाल हो अल्लाह ता के हयाती दई जिंदगी में मोकलियो हयाती देण वारो केरा दा अम्मा जे पेट जे अंदर हिफाजत करण वारो केरा केतरा अम्मा जे पेट खां आया त मोल ही आया जिंदगी दिठो ही कोन दुनिया दिठो ही कोन हां फरमाई मुझो कानून आ ता के जीरो करे जमीन में मोकलियो पर फरमाई मता समझो त जीरा थे त हमेशा रहंदा से तुम युमीतुकुम वरी ता के मौत जी करे मारी दोई से सुम युहीकुम वरी मरण खां पोइ कब्र में वञी वरी मां अल्लाह तव्हां खे ज़िंदा कंदुमि सुम इलैहि तुरजऊन तव्हां सभिनी खे मां रब जे आॾो हलणो आहे पर जेते मौत आयो त वरी मोटी कढी न सघंदो अर्ज़ कयां अल्लाह जे तरफ़ां हुकुम थिए थो जेको आयो आहे त मोटियो नाही अल्लाह साईं भला जे मां नथो मोटी सघां त उन्हनि खे मोकिल घर वारनि खे उन्हनि खे दिलि जाए ॾियां ऐलान थिए थो उन्हनि जो अचण बि बंदि आहे चए साईं पोइ त मां अकेलो परेशान थींदुमि मुंहिंजो थींदुमि कब्र एॾी कुशादी पर मां अकेलो त मुंह थींदी पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अञा जो नज़र करे थो एक नौजवान खूबसूरत हसीन औरत मथों अची करे बीठी हैरान थियो पुछा करे तो अल्लाह जी बानी तू केरा दुनिया जी औरत चे थी ना भला जन्नत जी हूरा चवेस थी ना चे भला पो केरा तू किए तू आईया वो खूबसूरत हसीन औरत चवेस थी अल्लाह जा बाना
तू दुनिया के अंदर मां के रात जो कुरान के पढ़ंदे हैं ॿुधंदे हैं अज कब्र में तोखे मुंह पे थी रब मां कुरान के सुनी सूरत ॾिनी आ तुझे मुंह जलाइण जे लाइ मां कब्र में आई आहियां। एड़ा कम क्यों जेके अॻिते मुंझा भी लह हेते तो गर्मी में साह मुझे और जे कब्र भी तंग हुजे तो साह न मुझदो दा हे तो वारो कर भ्या पखो हलाए जाए वापडा वारन तो हिकड़ी गार लहंदी आ दी चढ़दी आ हां उते केड़ी वापडा दी उते केड़ी बिजली थी मुजादा उते बिजली थी त हे मालिक जो मिठड़ो कुरान अमल सालिह थी पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उनी इंसान जे ला हिकड़ी लाइट मथो पई वरती बी सजे पासे का खबे पासे का अग्या पोया चनी तरफा का लाइटूं उनी लाइट ते लिखो पे हुंदो मथी लाइट ते नरो कदो उन ते लिखो पे हुंदो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बी लाइट ते लिखल हुंदो त ये तुजी नमाज थी टी लाइट ते लिखल हुंदो हे तुजो रोजो थी चौथी ते लिखल हुंदो हे तुजी ज़कात थी पंजी ते लिखल हुंदो हे तुजो हज थी ओ ये कम कर त लिख जाई न किन कदी सैदो ही न दिनो हुजे अल्लाह आज घर में कदी आयो ही न हुजे एकड़े मानू जी भे गऊ आई मस्जिद में ढुकी मौली साहब जो काड़े हेडे कारे भ्या गऊ आई आ अरे बध तो ना है रखे अल्लाह जे घर में भ्या सजो घर खराब करे सी अल्लाह जो गऊ जे मालिक चो लगो मौली साहब गलती भी नहीं जानवर को थी माखो करी गलती थी माखे करी मस्जिद में ॾिठो थी जानवर आनी को गलती थी वेंदी आ हां एकड़ा वरी सही मस्जिद में जोई वरी जे एकड़ा ईंदई त मस्जिद में पया फतकदई पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अल मोमिन फिल मस्जिद साईं फरमाता अल मोमिन फिल मस्जिद कतैर फिल बुस्तान साईं फरमाता मोमिन मस्जिद में ई हुंदो जी पखी बाग में हुंदो अदा है भी मस्जिद में त बाग ना न बाग तरी मुझे सुने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो साईं फरमाता सहाबा करम के फरमाता जरी तमा जन्नत जे बागन में गुजर कंदा कयो तो तू चरंदा कयो खाईंदा कयो सहाबा अर्ज करन था साईं जन्नत जा बाग त आखिरत में मिलंदा दुनिया में केड़ा जन्नत जा बाग न फरमाता अल मसाजिद रियाजुल जन्नह मुझे सुने सही फरमायो मस्जिदूं जन्नत जा बाग थव दुनिया में अर्ज कंदा व मरता साईं भला उन में चर्जे छा खाण पीण लाक बाग त कोनन फरमाता सुभान अल्लाह व बिहमदिही सुभान अल्लाहिल अजीम ये पढ़दा वेदो गोया के तहां जन्नत जा मेवा खाईदा था अर्ज क्यों मोमिन मस्जिद में हमेशा खुश हुंदो ए पाण साईं जन फरमाता वल मुनाफिक फिल मस्जिद कतैर फिल कफस साईं जन फरमाता मुनाफिक मस्जिद में ई हुंदो जी पखी पिंजरे में बंद हुंदो अल्लाह से सबनी के मस्जिद से मोहब्बत प्यार अता फरमा अर्ज कया वा नेक औरत खूबसूरत हसीन औरत मथों बीठी दस अल्हम्दुलिल्लाह कुरान खेड़ी अल्लाह सूरत ॾिनी आ पढ़ो न दा कुरान पाक के तरी मुझे सुने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो साईं फरमाता जेको दुनिया के अंदर सूरत मुल्क पढ़ंदो आ तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर सूरत मुल्क ईंदी थव नहीं ईंदी थव दा याद कयो पचायो ये शयूं कम जूं थव हे वादन नसीहत वे ताके ये ता गालियो समझाए साईं फरमाता या सूरत मुल्क पढ़ण वारो जरी कब्र मुरी के काई दुखाई थींदी त या सूरत मुल्क उनी इंसान जे मथा इए छटरो कंदी जे दुनिया जे अंदर कुकड़ पाजे बच्चन जे मथो खंभ विछाए करे बच्चन के तकलीफ का बचाईंदी आ या कब्र जे अजाब को भी सूरत मुल्क इंसान के बचाईंदी आ पढ़ो न एड़ा कम कयो त के कब्रां भी भलियूं थियन दा अर्ज क्या वो नेक औरत ही औरत ने नजर तो करे नेक औरत ने नजर करे तो उन जे सीने जे मथा एकड़ो हार आ मोतन जो हथ विझी करे चवेस तो दे खबर हे हार छा जो थी हे हार कड़ी छा जो थी जवाब में चवेस थी तू इन हार के चंगी तरह दिस पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाता हथ तो विझे हार में अजा हथ जो विझे तो हार टुटी तो पैस वे मणिया हेठ किरी पवंता मोती किरी पवंता
वह खूबसूरत हसीन औरत चवेस थी आ त बई गजी करे इन मोतन के मेड़ियो वरी सागे हार के ठायो मुझे सोर भी करीम साईं जन फरमानता अञा हार के मेड़न मोतन के शुरू कंता अञा पूरो मेड़ ही कोन ता त क़यामत कायम थी वने थी। एडी कब्र वारी बरज़ख वारी हयाती अल्लाह पाक एतरे अंदाज में पूरी थो करे छे। मुजादा ये मसला तरी भला थींदा जरी तहां सां मेहनत कंदासीं अमल सालियो कंदासीं। अल्लाह कब्र जे अज़ाब खां बचाए आमीन।